सिंध में बिजली जी ऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं आम शहरनि खां पोइ फ़नकार ऐं अदीब बि रोडनि ते निकिरी आया आहिनि। हैदराबाद में सिंध जे फ़नकारनि, अदीबनि ऐं शाइरनि बिजलीअ जी लोड शेडिंग ऐं पाणीअ जे खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हर 5 मिनट खां पोइ 10 मिनट खां पोइ हर 5 मिनट खां पोइ 10 मिनट खां पोइ लाइट वञे थी। लाइट हूंदी त ज़ारा मोटर हलंदी त ज़ारा पाणी ईंदो। टंडो आदम मां पोतल फ़नकारा दीबा सर जी अॻवानीअ में शाइरनि ऐं अदीबनि प्रेस क्लब हैदराबाद ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो करे डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। सिंध सॼीअ में बिल्कुलु लाइट कोन्हे को, लोड शेडिंग जो इलाही बहिरान आहे ऐं अवाम जेके आहे उहे तमामु घणी सख़्तु परेशानी जो मुंहुं ॾिसी रही आहे। जेको अवाम जेको वोट ॾेई करे हिननि खे सदर ऐं वज़ीर आज़म जेके ठाही वेठी आहे, हू अवाम ई अगरि हिननि खे वोट न ॾे त पोइ ही पंहिंजी कुर्सी था लही वञनि। पर अवाम सुजाग नथी थिए। अवाम खे असां सुजाग करण जे लाइ हिते मुज़ाहिरो करियूं पिया। उन मौक़े ते फ़नकारनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में वफ़ाक़ी हुकूमत पारां ऐलान कयो वियो हो त बिजली लोड शेडिंग घटाई वेंदी, पर हिन वक़्त ताईं उन ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। 20 कलाक लाइट न आहे, 20 कलाक को लाइट अटे त उहो पूरा वोल्टेज न आहिनि, ट्यूबवेल नथा हलनि, एग्रीकल्चर तबाह आहे, पाणी न आहे, नंढड़ा नंढड़ा ॿार जेको आहे सो असांजो ज़मीनदार तबिको तबाह थी वियो, नंढड़ा नंढड़ा ॿार बुखनि में मरी रहिया आहिनि। हिननि चयो त सिंध सां माटेली माह वारो सलूक कयो पियो वञे। रमज़ान महीने में बि बिजली, गैस ऐं पाणीअ खां महरूम रखियो पियो वञे। कैमरामैन शाहिद रिंदा सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।